न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया ठटो खां। तालके मीरपुर साकरो में पानी की खोट खिलाफ आबादगारन जो बुहारा शहर में एहतजाजी मुजाहिरो। हबीबुल्लाह पली जो आरिफ जत, अली महमद गिल्ली, शकूर जोखियो ऐं ॿियनि एहतजाज कंदे ॿुधायो त तालके साकरो जे शहर बुहारा समेत पूरी पटीअ में पानी की खोट शिदत अख्तियार करे वई आहे। पूरी साहिली पटीअ में पानी की खोट करे करोड़े रुपयनि जो नुक़सान रसियो आहे। ज़मीन जर खारो थी वियो आहे, ज़मीनूं बंजर बणिजी वयूं आहिनि। उन्हनि वधीक ॿुधायो त पूरी साहिली पटीअ में सारियाले जो बेजारो पानी की खोट जे करे पोखिजी न सघियो आहे। उन्हनि सिंध सरकार ऐं डिवीज़न हैदराबाद जे इरिगेशन सां लाॻापियल अख़्तियारनि खां घुर कंदे मुतालबो कयो त पानी की खोट ख़त्म करे सब डिवीज़न मीरपुर साकरो जे समूरनि शाखुनि में पानी ॾिनो वञे। रिपोर्ट करे रहियो आहे मोहम्मद अशरफ, ख़ासि केली बेरोची, बे न्यूज़ ठटो।